जिस्कम रतोदेरे जा उहिदेदार ऐं कारकुन क़ौमी धारा में शामिल थी विया। जिस्कम दिल्ली लारकाणे जे प्रेस सेक्रेटरी आसिफ अली ओडो, जिस्कम रतोदेरे जे अॻूणे सदर अहमद अली वैसर ऐं कारकुन नवीद अली सूमरो पंहिंजनि उहिदनि तां ऐं पंहिंजी बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जिस्कम जी बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾियूं था। उन जो कारण पंहिंजूं घरू मसरूफ़ियात, पंहिंजो कारोबार, उन सबब करे असीं कंहिं बि जमात खे टाइम नथा ॾेई सघूं ऐं क़ौमी धारा में शामिल थी रहिया आहियूं। हिननि रतोदेरो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जिस्कम में ज़िंदगी जा केतिरा ई साल गुज़ारिया आहिनि, हाणे पंहिंजी ज़ाती कारोबार ऐं मसरूफ़ियतुनि सबबि सियासत खे टाइम नथा ॾेई सघनि। मुल्क जी सलामती ऐं मज़बूती लाइ पाक फ़ौज सां गॾु आहियूं। हिननि चयो त अञा ताईं कंहिं बि सियासी जमात में शामिल न आहियूं थिया, पर दोस्तनि ऐं बिरादरी जे वॾनि जी सलाह मशवरो करे बाद में कंहिं सियासी जमात में ऐलान कंदासूं। रिपोर्ट हादी बख़्श नोनारी, सोनी सिंध न्यूज़, रतोदेरो।